कुछ ऐसे सियासतदान हैं जो नौजवानों को बरगलाना चाहते हैं, नफरत और तकसीम की सियासत खेलते हैं। मगर पाकिस्तान पीपल्स पार्टी ना नफरत की सियासत में यकीन रखती है, न तकसीम की सियासत में यकीन रखते हैं। हम समझते हैं कि अगर हमने मसाइल का हल निकालने हैं तो हमें सब मिलकर उन मसाइल का हल निकालना पड़ेगा। या कराची के अवाम को उनको अपना तालीम का हक दिलवाएंगे, सेहत का हक दिलवाएंगे, खेल का हक दिलवाएंगे उनको। कुछ माण्हू नौजवाननि खे गुमराह करण लाइ भड़काए रहिया आहिनि। नौजवाननि खे भड़काईंदड़ माण्हुनि खे रोकणो पवंदो। असांखे सियासत मां नफ़रत ऐं विरछ जो ख़ात्मो आणणो आहे। असांजी सियासत शख़्सियतुनि ख़िलाफ़ न हुजणु घुरिजे। पीपल्स पार्टी नफ़रत ऐं विरछ वारी सियासत ते यकीन नथी रखे। असां सभिनी खे महांगाई ऐं बेरोज़गारीअ जो मुक़ाबिलो करणो पवंदो। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो लियारीअ में ककरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो इफ़्तिताह करण खां पोइ तक़रीब खे ख़िताब। ककरी ग्राउंड में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जो केक बि काटियो वियो। परॾेही वज़ीर सुफ़ा यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन खे ख़िताब दौरान चयो त अॼु जो दौरु इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जो ऐं मसनूई ज़हानत जो दौरु आहे। अॼु जो नस्ल मैरिट ऐं शफ़ाफ़ियत ते यकीन रखे थो। सदर डॉक्टर आरिफ अलवी सुप्रीम कोर्ट के सीनियर तरीन जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा के चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तौर मुक़ररी की मंजूरी दी छी। सदर चीफ जस्टिस की मुक़ररी आइन के आर्टिकल 175A3 तहत कई। सदर नए चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा का 17 सेप्टेम्बर ते उहदे जो हलफ वठंदो। हाणोको चीफ जस्टिस उमर अता बंदियाल आइन के आर्टिकल 179 तहत 16 सेप्टेम्बर 2023 ते रिटायर्ड थी वेंदो। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते नवरकुनी बेंच जोड़े छॾी। चीफ जस्टिस जी सरबराही में बेंच सुभाणे ॿुधणी कंदी। सीनियर तरीन जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा बि बेंच जो हिसो हूंदो। पीपुल्स पार्टी सीनियर वकीलन एतजाज़ अहसन ऐं लतीफ़ खोसा की बुनियादी मेंबरशिप मुअत्तल करे छॾी। पीपी सेंट्रल पंजाब के सदर राणा फारूक सईद बिन्ही अॻवाणनि की मेंबरशिप मुअत्तल थियण की तस्दीक कई। संदसि चवण आहे त एतजाज़ अहसन ऐं लतीफ़ खोसा की पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबरशिप मुअत्तल करण लाइ पार्टी क़यादत के सिफारिश कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ न्यू ग्लोबल फाइनेंशियल पैक्ट के हवाले से रिथियल सरबराही कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ फ्रांस के गादी शहर पेरिस पहुंची विया। कॉन्फ्रेंस के मौके ते वज़ीर आज़म की IMF की MD क्रिस्टीनिया जॉर्जिया से मुलाकात जो इम्कान है। नाने वारे वफ़ाक़ी वज़ीर साख्तार की अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम से मुलाकात। IMF प्रोग्राम की बहाली में मदद की दरख्वास्त। मुलाकात में गॾियल दिलचस्पी के बेतरफ़नि नातनि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो चीन जो दौरो। ISPR मूजिब जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा 18 जून का सुभाणे ताईं चीन के दौरे ते हूंदो। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी चीनी फ़ौजी सरबराह से मुलाकात। चीन ऐं पाकिस्तान विच में दिफ़ाई सहकार ते ॻाल्हियूं। ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी के चेयरमैन जो चवण है तो पाक चीन दोस्ती इंतहाई कदर जोगी है। बिन्ही मुल्कन की दोस्ती जो पाड़ू आवाम के दिलियन में खुतल आहिन। दिफ़ाई तरबियती शोबन में भी आला सतही सहकार में बेहतरी आई है। मुल्की मईशत के बहाली लाइ एपेक्स कमेटी कायम कई वई। एपेक्स कमेटी की क़यादत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाण कंदो। आर्मी चीफ, ॿिया फ़ौजी अमलदार, दिफ़ाई नाणे रिथाबंदी ऐं दिफ़ाई पैदावार वारा वज़ीर कमेटी में शामिल। मुआशी बहाली बाबत कायम एपेक्स कमेटी परॾेही सीड़पकारी ते फ्रेमवर्क तैयार कंदी। सिंध असेंबली सूबे के नए माली साल के बजट की मंजूरी दे छड़ी। वडे वजीर सैयद मुराद अली शाह जो चवण है तो वफाकी हुकूमत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की कोशिशन से 25 बिलियन रुपया दे रही है। बिलावल भुट्टो ज़रदारी खुश नाहे। सिंध के वधिक पैसा दिना वञनि। हाणे बजट जो खसारो 42 अरब 20 करोड़ रुपया थी वियो है। तरक्याती बजट
735 बिलियन रुपया थी वई। K4 जे KB फीडर जी वात लाइ 6 बिलियन रुपया ॾिना विया आहिनि। बोरी बरसातुनि में तबाह थी वियल स्कूलनि जी मरम्मत लाइ 2 बिलियन रुपया वफ़ाक़ी हुकूमत ॾिना आहिनि। FIA मनी लॉन्ड्रिंग केस में पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे लाहौर मां गिरफ़्तार करे वरितो। परवेज़ इलाही ख़िलाफ़ FIA में मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल थियल आहे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान इस्लामाबाद मां गिरफ़्तार। इस्लामाबाद पुलिस अॻूणे MNA मंसूर हयात ऐं अॻूणे MPA अम्मार सिद्दीकी खे बि गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जा अॻवान 9 मई वाक़िए जे केस में घुरिबल हुआ। जब ये धरती पुकार रही है कि मैं खतरे में हूँ, बलोचिस्तान में देखो, शिमाली इलाके में देखो, हमारे मस्जिदों में देखो, ये धरती आपको पुकार रही है। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 70हीं सालगिरह मल्हाई पई वञे। पीपुल्स पार्टी पारां सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न्स जे नंढनि वॾनि शहरनि में बि सालगिरह जूं तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। केक काटण जो सिलसिलो जारी। शहीद बेनज़ीर भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश। क़ौमी असम्बली ऐं सिंध असम्बली मां शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते ख़ेज़ भेटा पेश करण वारा अलॻि अलॻि ठहराव मंज़ूर किया विया। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां शहीद राणी जी सालगिरह जे मौक़े ते संदसि कुटुंब ऐं ख़ानदान खे मुबारकूं पेश। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त मुल्क में जमहूरियत शहीद बेनज़ीर भुट्टो जे क़ुर्बानीनि जे बदौलत क़ाइमु आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क में सियासी क़यादत खे वापसि आणे पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं अवाम जे हक़ हाकमियत लाइ जिदोजहद कई। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पारां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे संदसि 70हीं सालगिरह ते ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवणु आहे त जमहूरियत आइन ऐं उन जी बालादस्ती ख़ातिर शहीद बेनज़ीर भुट्टो कॾहिं बि न झुकी। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत ऐं आइन जी बालादस्ती ख़ातिर क़ैद ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट जे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण सां चीनी कंपनी चाइना पावर जे वफ़द जी मुलाक़ात। चीनी कंपनी तरफ़ां सिंध में बिजली ते हलण वारियूं गाॾियुनि जी सनत लॻाइण जी ख़्वाहिश जो इज़हार। शर्जिल इनाम मेमण पारां चीनी कंपनी जी ख़्वाहिश जी आजियां हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त सीड़पकारनि ऐं सनतकारनि जी मदद लाइ सिंध हुकूमत हर वक़्तु तयारु आहे। सनतकारनि खे ज़मीन ॾियण सां गॾु खेनि सब्सिडी बि ॾिनी वेंदी। प्लान लॻाइण सां मुल्क ऐं क़ौम खे फ़ाइदो थींदो। रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। मेहर में किराने जे दुकान ते हथियारबंदनि जी फायरिंग बजणा मारिजी विया। वहदत कॉलोनी में फरीदाबाद रोड ते वाक़े किराने जी दुकान ते हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। माण्हुनि में भाॼ पइजी वई। शहरियुनि मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल किया। मक़तूलनि जी सुञाणप ॻोठ मियां दाद चांडियो जे रवासी अब्दुल करीम चांवरी ऐं अली अनवर चांडियो तौर थी। खैरपुर भरिसां गुजे वटां मीरवा केनाल मां थियल लाश जी सुञाणप शाहलधाणी वासी शाहज़ेब कोराईअ तौर थी। वारसनि मूजिबि हफ़्तो अॻु शाहज़ेब घरां निकिरी वियो, जंहिंजो लाश मीरवा केनाल मां मिलियो आहे। खेसि क़तलु कयो वियो आहे। पुलिस चवे थी मामिलो क़तलु आहे या आपघात, इन हवाले सां जांच करे रहिया आहियूं। उमरकोट वेझो ॻोठ राखो भील में ज़हरीली लस्सी पीअण सबबि 25 ॼणा बेहोश अस्पताल दाख़िल। बेहोश थियलनि खे सिविल अस्पताल पहुचायो वियो। हिकु औरत ऐं 2 ॿारनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। टंडियल हयार में इज्तिमाही बदफैलीअ बाद बेदर्दीअ सां क़तल कयल नीगर नरेश भील जे केस में वधीक 3 जवाबदार गिरफ़्तार।
ॿ ॾींहं अॻु गिरफ़्तार जवाबदार फरहान जावरी जी निशानदही ते पुलिस वधीक टिनि जवाबदारनि मोमिन उमरानी, रमेश कोहली ऐं रिज़वान कमरानी खे गिरफ़्तार कयो। SSP टंडोल हयार जो चवणु आहे त बाक़ी हिकु जवाबदार सजाद कमरानी खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। करोंडी भरसा अकड़ी थाने जी हद में पुराने तकरार त 2 औरतूं क़तल, हिकु नौजवान ज़ख़्मी, 3 जवाबदार गिरफ़्तार। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मुख़्तारा ऐं नाज़िमा मक्सी मारिजी वियूं। नौजवान अल्ताफ़ मक्सी ज़ख़्मी। घोटकी जे शेखपारे मां नौजवान जो घर अंदरि बंदि कमरे मां लाश मिलियो। इलाइक़े में चौबोल आहिनि त नौजवान अदील शेख घरू अणबणता आपघात कयो आहे। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई पई वञे। फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे। ऐं सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े वारी रक़म हासिल करण लाइ सेंटर्स ते मुस्तहिक औरतुनि जी रश। गैरकानूनी कटौती जुदाहू, लाड़काणे, कंबर, घोटकी, मिरपुर माथेले, डहरकी, ओबावड़ो, सरद, शरवार, दादू, मोरो, खैरपुर, पीरजगोट, कुंभ, कोट लालू, कोटरी, शेख भिरकियो, कलोई, ॾई समेत केतिरनि ई शहरनि में BISP जे सेंटर्स ते पीउ सख़्त गर्मी में केतिरियूं ई औरतूं बेहोश थी वियूं। मुस्तहिक औरतुनि पारां वज़ीफ़े जी रक़म मां कटौती कंदड़ डिवाइस होल्डर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।